सवाल कयो आहे साजन अली अमानकर में। वो तो चए त मगरिब वारी अज़ान ॾेई 2-3 मिनट वेही सघे थो या अज़ान ॾेई फ़ौरन नमाज़ पढ़े। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मगरिब जी अज़ान ऐं इक़ामत जे विच में वेही सघिजे थो, इन में कराहत नाहे। जियां मुस्नद फिरदौस जे अंदरि हदीस मुबारक व हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जुलूसुल मुअज़्ज़िन बैनल अज़ान वल इक़ामत फिल मगरिब सुन्नतुन। मगरिब जी अज़ान ऐं इक़ामत जे विच में मुअज़्ज़िन खे वेहण इहो सुन्नत आहे। इन में मालूम थियो त वेही सघिजे थो, पर इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमहुल्लाह ताला फरमाए थो त अज़ान ऐं इक़ामत जे विच में फ़ासिलो करणु भी इहो मुस्तहबल आहे। ऐं साहिबेन फरमाइनि था त वेही इंतज़ारु करणु यानी वेही फ़ासिलो करणु इहो मुस्तहब आहे। ऐं साहिबेन जे कौल खे इन हदीस मुबारक मां ताईद मिले थी। वल्लाहु आलम बिस्सवाब।